खैबर पख्तूनख्वा जे ज़िले करम में सिक्योरिटी फोर्सिस ऐं दहशतगर्दनि विच में चकरियूं फायरिंग जे ॾेवठ में 2 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि सां झड़ींदे पाक फ़ौज जा 3 जवान शहीद। ISPR मूजिब शहीद थियल पाक फ़ौज जे अहलकारनि में सूबेदार शुजा मोहम्मद, नाइक मोहम्मद रमज़ान ऐं सिपाही अब्दुल रहमान शामिल। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां करम में दहशतगर्दनि ख़िलाफ़ भरपूर कार्रवाई ते पाक फ़ौज खे भेटा पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर की मुलाकात। ज़रियनि मूजिब मुलाकात दौरान चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल सैयद आसिम मुनीर वज़ीर आज़म के अमन अमान ऐं पेशेवराणे मामलनि खां आगाह कयो। मुलाकात में क़ौमी सलामती कमेटी जे इजलास बाबति ॻाल्हि ॿोल। सुभाणे घुरायल क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में दहशतगर्दी जी ताज़ी लहर ऐं उन ते ज़ाब्तो आणण लाइ ब्रीफिंग ॾिनी वेंदी। दहशतगर्दीअ ख़िलाफ़ गॾियल हिकमत अमली बि जोड़ी वेंदी। मुल्क जे मुआशी ऐं सिक्योरिटी सूरत हाल ते गौर वीचार कयो वेंदो। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर इसहाक डार क़ौमी सलामती कमेटी खे मुल्की मईशत बाबति ब्रीफिंग ॾींदो। दहशतगर्दी जी ताज़ी लहर सबब सॼे मुल्क में हाई अलर्ट। अहम मागनि जी सिक्योरिटी वधाइण जा हुकुम जारी। लागू कंदड़ इदारनि खे कराची पोर्ट समेत अहम मागनि जी सिक्योरिटी हिकदम वधाइण जी हिदायत कई वई। आज उन्होंने फरमाया कि 127 लोगों ने जो है वो इस्तीफे दिए थे, तो आप एन ब्लॉक 127 लोगों के इस्तीफे कबूल कर लें। मैंने उनको कहा कि बहुत सारे आपके दोस्त जो थे जिन्होंने इस्तीफे दिए, उनमें से कुछ लोग तो कोर्ट में चले गए और उन्होंने आकर मुझसे भी यही बात की थी कि मैंने तो इस्तीफा नहीं दिया, मेरा इस्तीफा मंजूर न किया जाए। इसी तरह कुछ लोगों ने लीव एप्लीकेशन भेजी, कुछ लोग हाउस में आकर चले गए हाजिरी लगवा कर। तो इस सारे सिनारियों में ऐसी सूरत हाल में स्पीकर को जो फैसला करना है वो आइन और क़वायद ज़वाबित को सामने रखकर करना चाहिए। क़ौमी असम्बली जे स्पीकर तहरीक इंसाफ़ मेंबरनि जो इज्तिमाही तौर इस्तीफ़ा मंज़ूर करण खां लाचारी ज़ाहिर करे छॾी। इस्तीफ़ाउनि जी तस्दीक़ लाइ हर मेंबर खे इनफ़रादी तौर घुराइण जो ऐलान। इहो नथो चई सघिजे त PTI जा सभई मेंबर इज्तिमाही तौर अची इस्तीफ़ाऊं मंज़ूर कराइनि। इज्तिमाही इस्तीफ़ाउनि जी इजाज़त आइन ऐं क़ानून नथो ॾिए। हुन वधीक मुल्क खे मफ़ाहमत जी ज़रूरत आहे। ॾुखियाईनि मां ॿाहिरि निकिरण लाइ हालतूं बहितर बणाइण जी ज़रूरत आहे। मौजूदा हालतुनि में ज़िद ऐं ज़ाती अना न हुअणु घुरिजे। तहरीक इंसाफ़ खे ऐवान में वापसि अचण जो चयो आहे। राजा परवेज़ अशरफ जी तहरीक इंसाफ़ जे वफ़द सां मुलाक़ात खां पोइ मीडिया सां ॻाल्हि कई। PTI पारां इस्तीफ़ाउनि वारे मामले ते सुप्रीम कोर्ट वञण ऐं एहतजाजी तहरीक हलाइण जो ऐलान। फवाद चौधरी जो चवणु आहे त मुल्क में महांगाई आसमान सां ॻाल्हियूं करे पई। माण्हुनि खे बिजली ऐं गैस न पई मिले। तहरीक इंसाफ़ सुभाणे खां सॼे मुल्क में महांगाई ऐं मईशत जी तबाही ख़िलाफ़ मुल्क घेर एहतजाजी तहरीक शुरू कंदी।
पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी संजोरे में बेवाह दिया भील जी बेदर्दीअ सां क़त्ल वारे वाक़े जो नोटिस वठी छॾियो। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आणण जी हिदायत। संजोरे में बेवा औरत दिया भील के बेदर्दी सां क़त्ल करण वारे वाक़े जो केस दाख़िल। दिया भील जे पुट सूमर भील जी फरियाद ते केस दाख़िल थियण खां पोइ पुलिस शक जे बुनियाद ते कुझु माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो। DIG शहीद बेनज़ीराबाद यूनुस चांडियो ऐं SSP सांगड़ बशीर अहमद बिरोही ॻोठ डिप्टी पहुची मक़तूला औरत ऐं जे पीउ सां ताज़ियत कई ऐं वाक़े जा तफ़सील मालूम कया। वाक़े जी जाच लाइ DSP जी अॻुवाणीअ में 4 रुकनी कमेटी क़ाइमु। कमेटीअ खे हक़ीक़ी जवाबदारनि जी निशानदेही ऐं गिरफ़्तार करे 7 ॾींहनि अंदरि रिपोर्ट पेश करण जी हिदायत। ख़िते जे अमन लाइ कश्मीर तकरार जो हल अणटर आहे। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो आहे त पुरअमन ऐं ख़ुशहाल अफ़गानिस्तान पाकिस्तान समेत सॼे ख़िते जे मुफ़ाद में आहे। समूरनि दोस्त मुल्कनि सां लाॻापा बहितरी तरफ़ वञी रहिया आहिनि। गडियल क़ौमनि पाकिस्तान में बदतरीन ॿोॾ खे मुस्तक़बिल में मौसमियाती तब्दीली सबबि वधीक तबाहीअ जो इशारो करार ॾेई छॾियो। पाकिस्तान में हलंदड़ साल ऊन्हारे में तबाही आणींदड़ ॿोॾ इन ॻाल्हि जे वाज़े इशारो आहे त मौसमियाती तब्दीलीअ जा असर वेझे मुस्तक़बिल में वधीक तबाहीअ जो सबबि बणिजंदा। हलंदड़ साल कुझु मुल्कनि खे पाणीअ जी खोट खे मुंहुं ॾियणो पियो ऐं कुझु मुल्क तबाही आणींदड़ ॿोॾ जो शिकार थिया। गडियल क़ौमनि जी रिपोर्ट। मुल्क जी तवानाई बहरान जो हल थर में मौजूद आहे। थरकोल मां बिजली जी पैदावार में चीन जो सहकार संग मेल साबित थियो आहे। थर में चीन जूं कंपनियूं बिजली जी पैदावार में वाध कनि पियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी चीनी काउंसिल जनरल सां मुलाक़ात दौरान ॻाल्हि ॿोल। सैयद मुराद अली शाह ऐं मिस्टर ली बजियान विच में मुलाक़ात दौरान थरकोल एनर्जी प्रोजेक्ट्स जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वच कई वई। सिंध सरकार पारां चीन खां ईंदड़ मुसाफ़िरनि जी कोरोना टेस्ट करण जो फ़ैसिलो। NCOC जी हिदायतुनि ते कोरोना जे नए विज़िट खां बचाइण लाइ अॻुवाट उपाउ वठण जे फ़ैसिलो कयो वियो आहे। जंहिं तहत चीन खां आयल हर मुसाफ़िर जे कोविड टेस्ट कई वेंदी ऐं हाकारी केस रिपोर्ट थियण जी सूरत में मुसाफ़िरनि खे क्वारंटीना में रखियो वेंदो। सिहत खाते जी पधिराई। मुल्क अंदर तवानाई बहरान खे ॾिसंदे कराची में वापारियुनि मार्केटूं राति 9 वॻे बंदि करण जी तजवीज़ ॾेई छॾी। होलसेल मार्केटूं शाम 6 वॻे, शादी हॉल ऐं रेस्टोरेंट 11 वॻे बंदि करण जी तजवीज़। आचर ते मोकल ऐं छंछर ते कारोबारी वक़्तनि में रिलीफ ॾियण जी तजवीज़ ॾिनी वई। घोटकीअ जी अदालत नीगर खे अगवा करण वारे केस में MPA अली गुहर महर, राजा खान महर ऐं हाजी खान महर जी उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते गुज़िरियल ॾींहुं एडवोकेट कंबर अली शाह काज़मीअ जी फरियाद ते घोटकी ए सेशन थाणे ते सरदार अली गुहर महर समेत 20 ॼणनि जे ख़िलाफ़ नीगर फिदा अब्बास शाह खे अगवा करण जो केस दाख़िल कयो वियो हो। गढ़ी हसन भरिसां 3 साल अॻु क़तल थियल नौजवान वकार खोसो जो पीउ ऐं माउ बेदर्दीअ सां क़तल। टालाणी मुक़ाम वटि मछीअ जे तलाउ मां पीरसन शाह ॾिठो खोसो ऐं संदसि घरवारी ख़ुर्शीद बेगम जो लाश हथ। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। पुलिस मूजिबि 3 साल अॻु वकार खोसो खे क़तल कयो वियो हो। संदसि क़तल केस में मक़तूल जा वालिदैन फरियादी ऐं शाहिद हुआ।
करूंठी भरसा ॻोठ गुलाम मोहम्मद चांग में गुर्बत खां तंग थी नौजवान ज़हर पी आपघात करे छॾियो। 22 वरनि जे रियाज़ हुसैन चांग ज़हरीली दवा पी ज़िंदगीअ जो अंत आंदो। हैदराबाद जे हाली रोड वारे इलाइक़े में घर मां नौजवान जो फाहो खाधल लाश हथ। नौजवान जी सुञाणप 22 वरनि जे मुज़म्मिल तौर थी मड़ इस्पताल मुंतक़िल। दौड़ में खदरे फ़कीर महनाज़ अलवी उर्फ कोयल फ़कीर जे लाश हथ अचण वारे मामले जी जांच लाइ टीम क़ाइम। SSP शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मगज़ी कोयल फ़कीर जे तॾे ते पहुची उज़र ख़्वाही कई। वाक़े वारे हंध जो बि जाइज़ो वरितो वियो। नूरियाबाद भरसां लाड़काने खां कराची मरीज़ खणी वेंदड़ एम्बुलेंस ऐं मुसाफ़िर कोच विच में टक्कर, औरत फौत, 2 ॿारड़ियूं ज़ख़्मी। फौती औरत जी सुञाणप मसमात मुनवर बीबी खोखर तौर थी। ज़ख़्मी में सलमा ऐं बबली शामिल, इस्पताल मुंतक़िल। राधड़ में खोसा ऐं ॾेपर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार जो राॼणी निबेरो। ॾेपरनि मथां 15 लाख ॾंढ मुक़रर। अब्दुल क़यूम खोसो ऐं इसाक ॾेपर धुर में संगावती तकरार जो निबेरो गुलाम दस्तगीर जी सरपंची में थियो। ॾेपरनि मथां औरत खे खणी वञण जो ॾोह साबित थियो। फ़ैसिले बाद धुरियूं खीर खंड थी वयूं। बुलड़ी शाह करीम भरसां गंज बहर वाह ते पुल न हुजण सबबि ॻोठाणनि जनाज़ो पाणीअ मां झागे क़ब्रिस्तान पहुचायो। गंज बहर वाह पुल न हुजण सबबि ॻोठ हामिद समूह वासी फौती ॻोठाणे जो लाश क़ब्रिस्तान पहुचाइण लाइ वारिस परेशान रहिया। इलाइक़े वासियुनि तरफ़ां वाह ते पुल अॾण जो मुतालबो। कराची टेस्ट मैच में न्यूज़ीलैंड 612 रन्सनि जी पंहिंजी इनिंग्स डिक्लेयर करे छॾी। कप्तान केन विलियमसन डबल सेंचुरी ठाही नॉट आउट रहियो। पाकिस्तान ॿी इनिंग्स में 2 विकेटनि जे नुक़सान ते 77 रन्स उठाया।